सजण ई साणे प्याणासी विसरे हेफ़्तनी होए वतन जिनी विसारे। असांजी उस्तादनि जी अॼोकी शनाइती गॾिजाणी उन में मौजूद असांजे हिन पेटेलम जो हिकु अहम किरदारु जंहिं माफ़िया जे बीठल पाणीअ में खड़ो उछलाए पूरी सिंध खे थरथले में आंदो आहे, वॾो ममण मचायो आहे, साईं अब्दुल शकूर सारंग। उन खां पोइ जुरत हिमत जो मुज़ाहिरो कंदे सॼी सिंध ऐं इक़्तिदारी धुर सां मुआदो अटकाए पंहिंजो पैनल जोड़े साम्हूं थींदड़ उस्तादतात पैनल जो सदारती उम्मीदवार साईं मोहम्मद शरीफ कुनियो, सुजावल ज़िले जो सदर साईं अब्दुल कादिर उमर, जनरल सेक्रेटरी साईं शकील ख्वाजा, शाहबंदर तहलके जो सदर साईं अयाज़ आखुन, जाती तहलके जो सदर साईं फज़ल ख्वाजा। उन खां पोइ ज़िले जा यूनिटनि जा सभु जेके उहिदेदार साहिबान आहिनि ऐं असांजो हिकिड़ो महिमान जेको साईं मोहम्मद अली शर जेको कुझु हिन सॼी जदोजहद में वॾो अहम किरदारु अदा करे पियो, तव्हां सभिनी दोस्तनि खे सलाम। असां अॼु हिते गॾिजण जो मक़सदु जेका पेटेलम जी मरकज़ी इलेक्शन आहे जंहिंमें साईं चयो त ॿ बिरादर ज़िला पर न सुजावल ऐं छठो हिकु ज़िलो आहे। इंसानी तौर ते ज़रूरु अलॻि थियो आहे पर दिली तौर ते असां अॼु बि छठो ऐं सुजावल हिकिड़ो ज़िलो आहियूं। असांजे ज़िले जे तरफ़ां नामज़ थियल आहे साईं मोहम्मद शरीफ कुनियो। ज़ाहिर आहे असां में उहा ज़मीन, उहा गैरत, असां में उहो पाणी हुजणु खपे जो पंहिंजो माण्हू बीठल आहे त असां पंहिंजे माण्हू खे सपोर्ट कयूं। साईं शरीफ कुनियो जे किरदार ते को टिको न आहे। साईं शरीफ जो जेको ठटे ज़िले जी सदारत तौर ते किरदारु आहे उहो जदोजहद कंदड़ बेदाग किरदारु आहे ऐं अहिड़ो किरदारु जेकॾहिं मरकज़ी इलेक्शन में सदर थी अचे थो त असांखे यकीन आहे त हिन जो किरदारु उहो ई जदोजहद कंदड़ ऐं बेदाग रहंदो। त असां त सभु हूअं ई साईं जी बिल्कुलु हिमायत में बि आहियूं ऐं साईं खे ई वोट थींदो, साईं सां हर ॻाल्हि में गॾु हूंदासीं। बदकिस्मती सां 2 ॾींहं अॻे हिते मुखालफ़ हिकिड़ो उम्मीदवारु आयो जंहिं हिते जी कुझु दोस्तनि सां मीटिंग कई। उहो किरदारु, उहो महर जिते पूरी सिंध कावड़ियल आहे, उन माज़ी जी जेका तहरीक हली उन जे कुख में छुरो आयो आहे। 6 लख मुलाज़िमनि जो नुक़सानु कयो, न सिर्फ़ु सवालक उस्ताद, 6 लख मुलाज़िमनि जो नुक़सानु कयो। उहो माण्हू उम्मीदवार तौर ते साम्हूं अचे थो, पहिरीं ॻाल्हि त उनखे अचण ई न खपे आहे उम्मीदवार तौर ते, उनजो को एॾो किरदारु सुठो न रहियो पर पोइ शायदि उन्हनि जे अंदर मां कोई आवाज़ु नथो निकिरे। उहो जॾहिं सुजावल अचे थो त सुजावल जा 2 यूनिट उनखे आझियां कनि था, उनखे लुंगियूं अजरबो पाराए उनजी हिमायत जो ऐलान कनि था। मुंहिंजो उन्हनि दोस्तनि खां सुवालु आहे त अहिड़ी कहिड़ी शइ हुई जंहिं तव्हांखे साईं शरीफ कुनियो ऐं महर जे विच में फ़र्क़ु करणु न ॾिनो? किथे तव्हांजी अक़ल जी खोट आहे, किथे तव्हांजे सोच जी खोट आहे, किथे तव्हांजो ज़मीर त मुर्दा न थी वियो आहे, किथे तव्हांजी गैरत त जवाबु न ॾेई वई आहे जो सिर्फ़ु बुग़्ज़े शकूर सारंग, बुग़्ज़े साईं निसार मेमण, बुग़्ज़े शरीफ कुनियो में तव्हां महर सां गॾिजी बीठा जेको पूरी सिंध जे उस्तादनि जो क़ातिल सम्झो वञे, उनजे तहफ़ुज़, उन्हनि जो जेको माशी क़तल थियो, उनजो जेको इज़त नफ़्स मजरू थियो, उन्हनि जो क़ातिल उन सां गॾिजी बीठा आहे। त असां अॼु वरी बि उन्हनि दोस्तनि खे चऊं था त पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करियो। हिकु पंहिंजे ज़िले जो उम्मीदवारु आहे, साफ़ आहे, जदोजहद कंदड़ आहे, असामा आहे, त ॿिए तरफ़ हिकिड़ा उहे किरदार जेके इक़्तिदारी धुर जे आशीर्वाद सां आया आहिनि। उहो पैनल नवाब शाह में ज़रदारी हाउस ते ठहे थो, उन्हनि सभिनी माण्हुनि खे गॾियो वञे थो, उन्हनि खे सरकारी वसीला मुहैया कया वञनि था त तव्हां इलेक्शन करियो। ॿिए पासे असां जहिड़ा उस्ताद जेके आम उस्ताद सम्झा वञनि था, के वसीला बि न आहिनि पर उहे जुरत सां मुक़ाबले लाइ खड़ो कनि था। त मुंहिंजे ख़्याल में त वोट जो हक़ु, सपोर्ट जो हक़ु उन उम्मीदवार खे हुजणु खपे जेको जुरत करे बीठो आहे, न कि उहे जेको सरकारी वसीलनि सां इलेक्शन पिया कनि। ऐं
साईं मोहम्मद शरीफ़ तुनियो खे सभ खां पहिरीं जंहिं शइ जी मुबारकबाद ॾींदुसि उहा आहे संदसि उमत जुरत करे खड़ो करणु। बिल्कुलु उन भी अख़लाक़ी तौर ते फतेह साईं जी थी चुकी जो हू बीह रहियो। वोट आहिनि उस्तादनि जा, जे उस्तादनि जो ज़मीर ज़िंदा रहियो, उन्हनि जी गैरत जागी। वोट ॾियण महिल उन्हनि उस्तादनि जो तहफ़ुज़, उस्तादनि जो महसी तहफ़ुज़, इज़त नफ़्स जो तहफ़ुज़ वोटरनि ॾिठो सुञातो त उहो वोट साईं शरीफ़ तुनिए ॾांहुं वेंदो, चाहे उहो कहिड़े बि ज़िले जो उस्ताद हुजे। पर जे उन्हनि उहो ई पंहिंजो ज़ाती मफ़ाद ॾिठो, इक़्तिदारी मफ़ाद ॾिठो त उहो वोट महिर ॾांहुं वेंदो। हाणे इहो सिंध जे उस्तादनि ते छॾियूं था त उहो वोट कंहिंखे कनि था। असांजी त उन्हनि खे गुज़ारिश हूंदी त मुतबादिल क़यादत साम्हूं आई आहे, हिकु दफ़ो मौक़ो मिलियो आहे त असां पेटीएलएफ खे वरी पंहिंजे ओरिजिनल सही दग ते आणियूं ऐं उहा उस्तादनि जी पेटीएलएफ थी रहे। त असां इनशाला साईं मोहम्मद शरीफ़ सां गॾु आहियूं ऐं इनशाला उमेदु आहे त सिंध जो फ़ैसिलो साईं मोहम्मद शरीफ़ जे हक़ में वेंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी।